आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। तो नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सच्चाई न्यूज़ जी लाइव नशरियात, जंहिंमें पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर पारां पैदल काफ़िलो शिकारपुर शहर खां मीर आबिद खान भयो जी क़यादत में रवानो थी चुको आहे, जेको सुभाणे शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा के सुरुख सलाम पेश करण जे लाइ गढ़ी ख़ुदा बख़्श पहुचंदो। रहीम। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जमहूरियत जो आवाज़ हुयो, जमहूरियत जी हिकिड़ी निशानी हुई, जमहूरियत जी हिकिड़ी अलामत हुई। 27 डिसंबर ते 2020 शिकारपुर शहर खां निकिरंदड़ ही पहिरें पंधु काफ़िलो, जंहिंजी क़यादत असांजा ज़िलई अॻवान सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िलो शिकारपुर मीर आबिद खान भयो साहब ऐं जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार कमारियो साहब ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी रईस नाज़िमुद्दीन दहर साहब जी क़यादत में जेको काफ़िलो हले पियो, मां शिकारपुर शहर जे अवाम दोस्त जमहूरियत परस्त समूरी धुरनि खे इन में शिरकत जी अपील कयां थो त हिन काफ़िले में असां सां ॿ चारि विखूं ई जेकॾहिं गॾु खणंदा त इहो जमहूरियत तरफ़ असांजो जेको ही सफ़र आहे असां दुश्मन
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां पीपल्स पार्टी पारां क़ाइमु थियल कर्ण स्टॉप ते कैंप में मौजूदु आहियूं, जिते पेपी लेडीज़ विंग जी तालका गड़ियासीन जी सदर आपा रुखसाना मरखियाणी साहिबा हिते मौजूदु आहे। अचो त असां सां ॻाल्हि ॿोल कयूं। आपा, हिन वक़्तु तव्हांजे हथनि में गुलनि जा हार आहिनि, अवां कंहिंजे इस्तक़बाल में हिते बीठा आहियो? जी अदा असां हिते बीठा आहियूं। असांजे ज़िले जो सदर आबिद खान भयो साहब जेको पंध काफ़िलो कढी रहियो आहे शहीद राणीअ जी मज़ार ते 27 डिसंबर जे इन में रैली कढी रहिया, उन जे इस्तक़बाल में बीठा आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। असां पंहिंजा जियाला आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला हीअ रैली हलंदी वॾे शानदार तरीक़े सां मज़ार ते पहुचंदी ऐं हर जियालो इन जो इस्तक़बाल कंदासीं ऐं शहीद राणीअ खे वञी सुर्ख सलाम पेश कंदासीं। हा आपा, ॿुधायो त हिन काफ़िले में लेडीज़ बि आहे या सिर्फ़ु जेंट्स जो काफ़िलो आहे? जी अदा लेडीज़ बि असां उन्हनि जे इस्तक़बाल लाइ हर हंधि बीहंदासीं ऐं हे जेंट्स जो काफ़िलो आहे। इंशा अल्लाह ताला अॻिते लेडीज़ जा बि काफ़िला निकिरंदा ऐं काफ़ी निकिता बि आहिनि, ॿाहिरियां बि अची रहिया आहिनि। असां बि वेंदासीं शहीद राणीअ खे वञी सुर्ख सलाम पेश कंदासीं। 27 डिसंबर असांजे लाइ कारो ॾींहुं आहे, असां उनखे कीअं था विसारे सघूं। असांजा जियाला ऐं असां उन जी भेनर आहियूं, असां शहीद राणीअ जी जियालियूं आहियूं। शहीद राणीअ असांखे जमहूरियत जो हक़ु ॾिनो, औरतुनि खे ताक़त ॾिनी। शहीद राणी असांजी माना उन जो ख़्वाबु आहे जेको असां लेडीज़ उन जो जेसिताईं ज़िंदा आहियूं उहो पूरो कंदासीं। असां पंहिंजे जियालनि सां, पंहिंजे भाइरनि सां, पंहिंजे वॾनि सां गॾु आहियूं। इंशा अल्लाह ताला 27 डिसंबर ते असांजा वॾा काफ़िला निकिरंदा वञी शहीद राणीअ ते। असांजे ॿाहिरां बि महिमान अची रहिया आहिनि, असां उन्हनि जा बि इस्तक़बाल कंदासीं ऐं वञी शहीद राणीअ खे सुर्ख सलाम पेश कंदा। जीए भुट्टो सदा जी पार्टी शिकारपुर सिटी लेडीज़ विंग जी प्रेसिडेंट, अचो त उन खां पुछूं। आपा, ॿुधायो त हिन जेको काफ़िले में ख़ासियत कहिड़ी आहे? आख़िर कॾहिं माज़ी क़रीब में को काफ़िलो अहिड़े क़िस्म जो असां निकिरंदे कोन ॾिठो आहे? हर साल पंध पैदल काफ़िला जेका आहिनि उहो शहरनि मां, मुख़्तलिफ़ शहरनि मां निकिरंदा आहिनि। शिकारपुर ज़िले जे प्रेसिडेंट जे बाबा शहीद इल्ताफ़ उन बि पहिरें पंध काफ़िलो हिकिड़ो उन वक़्तु कढियो हुयो जंहिं वक़्तु शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो शहीद थियो हुयो। हींअर आबिद भाई उन जी रिवायत खे क़ाइमु रखंदे पंहिंजे बाबा खे इन्हनि बि हिकिड़ो पहिरें पंध काफ़िलो कढियो आहे ऐं हीअ रिवायत क़ाइमु रखी आहे त हुन जे बाबा बि बेनज़ीर जो सचो साथी हुयो, उन बि काफ़िलो कढियो हुयो। ऐं आबिद भयो जेको बिलावल भुट्टो जो हिन वक़्तु सचो साथी आहे उन बि हीअ काफ़िलो कढियो आहे। इहे पहिरें पंध काफ़िलो जेको आहे हिकु तरह सां उन्हनि माण्हुनि खे जेका जमहूरियत जा दुश्मन थी करे वेठा आहिनि ऐं जेका सिलेक्टेड हुकूमत हलाए रहिया आहिनि उन्हनि जे लाइ हिकु सबक़ बि आहे त हू चाहे केतिरा बि ज़ुल्म या जबर करे वठनि अवाम जे मथां ऐं अवाम खे महांगाई चकी में पीअनि खणी, पर अवाम जेकी आहे सिंध जी उहो हमेशह पीपल्स पार्टी सां मोहबत कंदी आहे। ऐं हेॾनि सारनि माण्हुनि जो पंधु अचणु तक़रीबन शिकारपुर खां वठी करे गढ़ी ख़ुदा बख़्श ताईं 48 किलोमीटर पंधु आहे ऐं हीउ पंधु जेको आहे उहो सुभाणे शाम ताईं उन्हनि जो पूरो थींदो। हिन ॻाल्हि जो सबूत आहे त हू शहीद भुट्टो सां, इन सिंध धरतीअ सां, इन सिंध धरतीअ सां शहीद थियण वारनि माण्हुनि सां केतिरी मोहबत था रखनि जो हू पंहिंजे रत जे आख़िरी क़तरे ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾींदा। जेकी जमहूरियत लाइ शहीद भुट्टे जी कुर्बानी आहे उहा कुर्बानी रायगा न वेंदी। जी आपा, असांखे ॿुधायो त हिते कैंप जी ख़ासियत कहिड़ी आहे? हिते कैंप जो चुनाव कयो वियो, स्टाफ जो कंहिं ॿिए स्टाफ ते कैंप न लॻाइण जो छा वजह? हिते असल में हिकिड़ो त काफ़िले जो इस्तक़बाल बि कयो वियो आहे, ॿियो इन्हनि पंहिंजी तरफ़ां जेका जियाला अची रहिया आहिनि उन्हनि खे इन्हनि लंच बि ॾिनो आहे पंहिंजी तरफ़ खां, त जेका जियाला पंधु करे रहिया आहिनि हुते अची करे थोरी साही पटण खां मानी खाइण खां बाद में हू अॻिते पंहिंजे काफ़िले खे वठी करे रवाना थियनि। बाक़ी ही काफ़िला जेका इस्तक़बाली कैंपियूं आहिनि उहे शिकारपुर खां कंटिन्यू हलंदियूं पियूं हलनि ऐं मुंहिंजे ख़्याल में रते देर ताईं गढ़ी ख़ुदा बख़्श ताईं तव्हांखे अहिड़ियूं काफ़ी कैंपियूं नज़र ईंदियूं ऐं असां बि तव्हांखे हर कैंप ते नज़र ईंदासीं इंशाअल्लाह। सर, इन काफ़िले जी नाज़रीन अवांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु कर्ण में मौजूदु आहियूं ऐं पीपल्स पार्टी पारां जेको पैदल काफ़िलो जेको गढ़ी ख़ुदा बख़्श वञिणो आहे, जेको शिकारपुर खां रवानो थी हिन वक़्तु कर्ण पहुतो आहे, जंहिंजी क़यादत हितां जो MNA ऐं पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जो प्रेसिडेंट मीर आबिद खान भयो साहब करे रहियो आहे। अचो त सां पुछूं, साईं जेको आहे हीउ काफ़िलो जेको आहे माज़ी क़रीब में असांखे कॾहिं नज़र न आयो आहे, इन जी छा वजह? पीपल्स पार्टी काफ़िला वेंदा आहिनि, पर असां एज़ अ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मां ऐं एज़ एन MNA मुंहिंजे वालिद बि अॻु में कयो हो भुट्टो साहिब जी वर्सी ते, मुंहिंजो बि हुयो त मां कयां पंहिंजे हिन टाइम में त निकिता ऐं काफ़िला वेंदा आहिनि।
पर अलॻि अलॻि को उहिदेदार वेंदा आहिनि, को पंहिंजे हिसाब सां वेंदा आहिनि। गॾिजी करे मतिलबु घणे अरसे खां पोइ थियो। ये जेको पैदल काफ़िलो जेको शहीद राणीअ खे सुरख सलाम पेश करण लाइ वञी रहियो आहे, त पैदल वञण सां कहिड़ो इन जो फ़ाइदो आहे ऐं कहिड़ो ख़ासि मक़सदु आहे? ॾिसो, शहीद बीबी खे ख़बर हुई त मूंखे नुक़सानु ॾियण जी कोशिशि कई पई वञे ऐं मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, पर पोइ बि पाकिस्तान जी आवाम जे लाइ, उन्हनि जे हक़नि जे लाइ, त उन्हनि जी आवाज़ बणिजण जे लाइ शहीद बीबी उहो रिस्क खणी, अगरि उहा पंहिंजी शहादत जी करे ऐं ज़िंदगी जी कुर्बानी ॾेई सघे थी, त असां वॉक करे उनखे सुरख सलाम पेश करण लाइ, त उन्हनि जी कुर्बानीनि खे ख़राज अक़ीदत ऐं तहसीन पेश करण लाइ पंधु वञूं पिया। ये जेका हिन वक़्तु हिते कैंप लॻल आहे करण में, त उते अव्हांजे फादर शहीद मीर अल्ताफ़ ख़ान भयो जी हिकिड़ी वॾी तस्वीर बि लॻल आहे, उते भया कम्यूनिटी जे नाले सां हॉस्पिटल बि आहे। उन हवाले सां हिते ख़ासि करे कैंप लॻाइण जो बि को मक़सदु आहे या कैंप का बसि ईअं ई लॻल आहे? उन्हनि खे ख़बर पई त असां पंधु वञूं पिया, उन्हनि चयो त जेके बि पार्टी जा जाला हितां वञनि पिया उन्हनि खे रस्ते में स्टे मानी खाराइण ऐं नमाज़ जो वक़्तु बि थिए पियो, त उन्हनि चयो हिते नमाज़ जो बंदोबस्तु बि असां कयूं त जिथे सभु गॾिजी नमाज़ पढ़ी सघनि ऐं मानी जो बंदोबस्तु बि असां कयूं था। इन लाइ इहो कैंप हिते लॻी। इन कैंप में पेनाफ्लेक्स मुख़्तलिफ़ गाॾियूं नज़र अचनि थियूं ऐं झंडा त आहिनि पार्टी जा, पर शेख साहब जो न को तस्वीर आहे, न को उन जा माण्हू नज़र अचनि था। हालांकि जेको इम्तियाज़ शेख साहब आहे उहो हितां जो सूबाई अमीर बि सूबाई वज़ीर बि आहे ऐं हितां जो चूंडियल MPA बि आहे ऐं पार्टी जो अॻुवाण बि आहे, त उन जी का रिप्रेज़ेंटेशन नज़र नथी अचे। मां सम्झा उन्हनि जो दोस्तनि जो इनवाइट सभिनीनि खे हुयो, जेको हलणु चाहे, जेको न हलणु चाहे। असां पार्टी जे उहिदेदारनि खे, पार्टी जे सपोर्टनि खे उन्हनि खे ॿुधायोसीं त बाबा जेके हलणु चाहिनि, कंहिं ते उहो पाबंदी न हुई त माना लाज़मी हलणो आहे, पर जेके हलणु चाहिनि, जेके तव्हां ॾिसो था वर्कर हलणु चाहिनि, त उहे हलनि था। जीअं तव्हां हितां रवाना थींदो त अॻियां कोट दुरानी गढ़ियासीन बि अचे थो पियो ऐं उते आगा सिराज खान दुरानी जो शहर आहे। वरी अॻिते तव्हां वेंदो त कमारिया साहिबनि जो जेको क़रीबी शहर आहे ड्रखण, छा उहे बि अव्हां सां हिन काफ़िले में अॻिते रवाना थींदा? कुझु काफ़िले में गॾु थींदा, कुझु सपोर्ट कंदा, कुझु काफ़िले जी आजियां कंदा, पर बिल्कुलु हिमायत में ऐं इन शइ खे सपोर्ट करनि था ऐं राब्ते में आहिनि। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।